नाज़रीन, सरहद थाणे जी हैद ॻोठ जान मोहम्मद भारो वासी अगवा थी वियल 2 ॼणनि उमर ऐं मुश्ताक भारो जी बाज़ियाबी लाइ मीरपुर माथेले में SSP ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ जो रिपोर्टर लतीफ़ वसीर। जी लतीफ़ वसीर। जी बिल्कुल, बाड्रे में लोड शेडिंग जो आज़ार है। रोज़ाने जे 10 का 12 कलाक जी बिजली गुम है। मानू सख्त परेशान आहिनि। एतिरे कर जो घर में पानी भी कोन्हे। मानू पानी में दूरा इलाइक़े में भरण ते मजबूर आहिनि। उन माहौल खे बाड्रे जे शहर ने ॿारनि वॾनि नंढनि हिकु ज़रियो ठाहियो आहे त जीअं गर्मी ऐं बूसट वारे माहौल खे एंजॉय करण लाइ बाड्रे जे शहर ने वाहन कैनालनि जो रुख कयो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुन जो छा चवणु आहे। अदा ॾिसो था तो मुल्क जा हालात इहा आहिनि त बिजलीअ जी पैदावार तमामु घणी घटि आहे। हुक्मराननि जो को बि ध्यानु कोन्हे को। गर्मीअ जा सतायल हे आवाम जेको आहे सो मिड़ई पंहिंजो गुज़ारो करण जे लाइ जेको आहे सो हिते ब्रिजनि ते शाखुनि में जेको आहे सो विझण जे लाइ गर्मीअ खे जेको आहे सो भॼाइण जे लाइ ऐं पंहिंजी जेको आहे सो ज़िंदगीअ खे बचाइण जे लाइ हिते आया आहिनि। जीअं त बाड्रे शहर में बिजलीअ जी 18 खां 20 कलाक लोड शेडिंग आहे, जंहिं सबबु गर्मी ऐं घर में ॿूसट सबबु असीं हिन वक़्तु पनियर शाख में विझण आया आहियूं। बिजली 10 खां 12 कलाक बंदि आहे। पाणी कान्हे, गैस जो मसइलो आहे। गर्मीअ जे सबबु इंसान जी ज़रूरत जेका आहे पाणी आहे, उहो पाणी पीअण जो बि कोन्हे, विझण त रहियो परे जी ॻाल्हि। इन जे करे असां गर्मीअ जे बचण जे लाइ हिन वाहन जो सहारो वठी वेंझण आया आहियूं त जीअं गर्मीअ खे भॼाए सघूं। घर वञूं था उबर आहे, गर्मी आहे, पगर दग वहे थो, गर्मी लॻी पई आहे, बाक़ाइदा बिजली बि कान्हे, सोलर सिस्टम लॻा पिया आहिनि, अचूं था हेॾे विझण। तव्हां माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त बाड्रे में इंटरनेट जा ज़रिया बि कोन्हनि ऐं ॿियो जेको असां वटि सोर्स बि कोन्हनि ऐं ॿियो मुसलसल बिजली बंदि ऐं ॿियो जेको आहे को अहिड़ो पार्क कोन्हनि। उन हवाले सां असां जेको आहे पंहिंजी जेको हिन गर्मी वारे माहौल में ऐं जेको बिजली जो वक़्तु बंदि थियो त उन में असां बैराज राइस ख़ासि तौर ते राइस किनाल ऐं पनीर शाख ते वेंझण ईंदा आहियूं ऐं उन सां टाइम पास थींदो आहे ऐं उन सां असां पंहिंजो वक़्तु गुज़ारींदा आहियूं। ऐं हिन जो इहो बि चवणु आहे त हुक्मराननि हाणे तमामु घणो जेको आहे सो इहो IMF खां कर्ज़ु वरितो आहे। उन हवाले सां असां हुक्मरान खे चवंदासीं बराए करम जेके इन पैसे जो सही इस्तेमालु कयो ऐं जेको बिजली जो जेको मुल्क में बोर आहे उनखे महिरबानी करे दूरि करे अवाम खे रिलीफ ॾियो जीअं अवाम खे बिजली लाइ गर्मी सहूलियतूं फराहम थी सघनि। मक़बूल अहमद कांदरो, आवाज़ TV न्यूज़, बाड्रे।